साईं आशिक़े रसूल साईं मोहम्मद साले नारे जो साहब जो अॼो को ख़ैर सिकंदर अली अब्दुल कादिर साईं जो अॼो को ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। ओ मौला मिठे मोहम्मद जो वास्तो थिए ऐं इमाम सज्जाद इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जो वास्तो थी। मोहम्मद साले साईं बाबा के सेहत ॾे दिल दी दवा हिक सोहना रसूले मिठे मोहम्मद जो वास्तो थे। ओ मौला साईं के कने दिल जी का तकलीफ़ भी न थे, का बीमारी न थे। मोहम्मद साले के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। साईं जे बचड़न के, साईं जे भाइरनि के, साईं जे भाइटनि के, अमड़े न्याणियुनि के क़यामत ताईं आबाद फरमा। मौला जेके भी नारे जा हिन दुआ में वेठा आहिनि चादरे ततहीर जो वास्तो थिए इन्हनि सभिनी जूं परेशानियूं दूर कर ऐं इन्हनि खे रोज़ी में गैबी गंज ॾे, ज़ाहिरी गंज ॾे, गंज अता फरमा। मां दिल जूं गुजरियूं ॻाल्हियूं मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां। ओ मुंहिंजा करीम अल्लाह तोखे तुंहिंजे महबूब जो वास्तो थिए। हिन साईं नारे जे साईं 5 क़ुरान ॾिना ख़तम पाक क़ुरान पाक जे सदके साईं खे 2026 में मदीने ऐं काबतुल्लाह जी हाज़िरी नसीब फरमा। अॼु असां सभिनी जो बेड़ो तार ग़ुलाम मोहम्मद सियाल साईं खे, अहमद अली ॾहोट साईं खे, असां सभिनी खे असांजे बचड़नि खे आबाद फरमा। मौला हिन महीने में मुंहिंजी न्याणी जी शादी आहे, रुख़्सती आहे, अमा बतूल जो वास्तो थी ख़ैर सां थी वञे, मुंहिंजी मदद फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।